इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वअब्दुल्लाह व ला तुश्रिकू बिही शैअन व बिल वालिदैनि इहसाना। तमाम किस्म जो तारीफ़ों वॾाई वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ जेको इन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक आहे। अणगणियाला तादाद दुरूद ऐं सलाम हुजनि मुझे अवांजे महबूब इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पाक पाकीज़ा मुक़द्दस मुतहर ऐं मुबारक ज़ाते गिरामी जे लाइ हम्दो सना खां बाद अल्लाह तबारक व तआला असां इंसाननि खे केतिरियूं ई नेमतूं अता कयूं आहिनि। जेकॾहिं असीं उन्हनि नेमतुनि खे शुमार करणु चाहियूं त शुमार नथा करे सघूं।
अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद के अंदर फरमाए तो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला जे नेमतुनि खे शुमार करणु चाहियो, ॻणणु चाहियो, त नथा ॻणे सघो। उन्हनि नेमतुनि मां हिकु अज़ीम नेमत जे नेमत जो तज़किरो हिन मुख़्तसिर दर्स में तव्हांजे साम्हूं कयो वेंदो, उहा नेमत आहे असांजा माउ पीउ, असांजा वालिदैन। ही बि अल्लाह ताला तरफ़ां अता कयल हिकु नेमत आहे, पर हिन नेमत जो क़दुरु असांखे तॾहिं पवंदो आहे जॾहिं उन्हनि मां को हिकु या ॿई दुनिया छॾे वञनि। तॾहिं त सियाणनि चयो आहे इंसान खे नेमत जो क़दुरु ॿिनि टाइमनि ते पवंदो आहे, या त हुनखे अञा उहा नेमत मिली न हुजे, उन वटि क़दुरु हूंदो, या वरी उनखां खसिजी वई हुजे, पोइ उनखे क़दुरु थींदो। जिन वटि माउ पीउ आहिनि उन्हनि खे क़दुरु कोन्हे, जिन खे माउ या पीउ या ॿई छॾे विया, हाणे उन्हनि जे लाइ रोअनि पिया, त दुनिया में अहिड़ा शख़्स किथां आणियूं जिन खे असीं अबो या अमा चई सघूं। हालांकि इन्हनि जो हक़ त एतिरे क़दुरु अहम आहे जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में पहिरीं पंहिंजो हक़ ज़िक्र कयो। सूरह निसा 5 सिपारो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो वअबुदुल्लाह, ए इंसानो इबादत सिर्फ अल्लाह जी कयो, वला तुशरिकू बिही शैया, उन सां गॾु कंहिंखे शरीक न कयो, व बिल वालिदैनि इहसाना, उन खां पोइ माउ पीउ सां सुहिणो सलूक कयो। पहिरीं अल्लाह तबारक व तआला पंहिंजो हक़ ज़िक्र कयो त इबादत सिर्फ अल्लाह जी, अल्लाह खां अलावा कंहिंजी बि इबादत न कयो, अल्लाह जी इबादत में कंहिंखे बि शरीक न कयो। उन खां पोइ तव्हांजे मथां जेको ॿियो हक़ आहे इंसाननि में, उहो माउ पीउ जो आहे। तंहिं करे हिकु सहाबी पुछण आयो, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मा हक़्क़ुन नास बि हुस्नी सहाबती, सुहिणे सलूक जो हक़दार इंसाननि मां सभ खां वधीक केरु आहे? पाण फरमाइनि था उम्मुक, तुंहिंजी मां। सहाबी वरी सवाल करे थो सुम्मा मन, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां पोइ पाण अलैहिस्सलातु वस्सलाम वरी फरमाइनि था उम्मुक, वरी बि तुंहिंजी मां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वो सहाबी टे चकर इहो साॻियो सवाल करे थो, लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम टई चकर फरमाइनि था उम्मुक, तुंहिंजी मां। उन खां पोइ चौथों मर्तबे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हाणे तुंहिंजो पीउ। इंसाननि में सभ खां वधीक सुहिणे सलूक जो हक़दार बेरी मां आहे, पोइ पीउ आहे। असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं अल्लाह खे कीअं राज़ी कयूं, अल्लाह असां खां कीअं राज़ी थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए छॾियो रिज़ल्लाहि फी रिज़ल वालिदैन, जंहिं पंहिंजे वालिदैन खे राज़ी रखियो, उन्हनि जी ख़िदमत कई, उन्हनि सां सुहिणो सलूक कयो, वालिदैन उन खां राज़ी आहिनि, उहो शख़्स ईअं सम्झे ॼण त उन खां उनजो अल्लाह राज़ी आहे। वसख़तुल्लाहि फी सख़तिल वालिदैन,
जेकॾहिं उन शख़्स पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत न कई, माउ पीउ खे नाराज़ करे छॾियईं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हुन पंहिंजे माउ पीउ खे नाराज़ नाहे कयो, बल्कि हुन पंहिंजे रब खे नाराज़ कयो आहे। वालिदैन जी नाराज़गी में अल्लाह जी नाराज़गी आहे, वालिदैन जी रज़ामंदी में अल्लाह ताला जी रज़ामंदी आहे। हाणे असांजे हथ में आहे असीं कंहिंखे राज़ी कयूं। छा हाणे असीं पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कयूं या नाराज़ कयूं? जेकॾहिं माउ पीउ राज़ी थी विया, असां हुननि जी ख़िदमत कई, त अल्लाह असां खां राज़ी थी वेंदो। माउ पीउ जी ख़िदमत, माउ पीउ सां सुहिणो सलूक करणु अल्लाह ताला खे वणंदड़ अमलनि मां अमल आहे। अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूं सवाल कयो, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्युल अमालि अहब्बु इलल्लाहि अज़्ज़ व जल्ल, मूंखे ॿुधायो अल्लाह ताला के सभ खां वधीक महबूब वणंदड़ अमल कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अस्सलातु अला वक्तिहा, नमाज के पंहिंजे टाइम ते पंहिंजे वक्त ते अदा करणु, इहो अल्लाह ताला के वणंदड़ अमल आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, सुम्मा बिर्रुल वालिदैन, उन खां पोइ वालिदैन सां नेकी करणु, इहो बि अल्लाह ताला के वणंदड़ अमल आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ पाण फरमाइनि था, अल जिहादु फी सबीलिल्लाह, उन खां पोइ अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान खे कुर्बान करणु, जिहाद फी सबीलिल्लाह करणु अल्लाह ताला के वणंदड़ महबूब अमल आहे। अञा बस न, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हुमा बयान कनि था, हिकु शख़्स अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, चवण लॻो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे इजाज़त ॾियो ऐं जिहाद कयां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सवाल था कनि, अलका वालिदानी, छा तुंहिंजा माउ पीउ जहिड़ा आहिनि? चवण लॻो, हाउ मुंहिंजा माउ पीउ जहिड़ा आहिनि। पाण फरमाइनि था, अलज़िमहुमा, वञी उन्हनि जी ख़िदमत कर, फ़फ़ीहिमा वजाहिद, उन्हनि जी ख़िदमत में ई तुंहिंजो जिहाद आहे। जिहाद फी सबीलिल्लाह, जंहिंखे इस्लाम जी चोटी सॾियो वियो आहे, मामूली अमल न आहे। एतिरे क़दुरु इन अमल जी फज़ीलत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेको शख़्स अल्लाह तबारक व तआला जी राह में, अल्लाह तबारक व तआला जे रस्ते में पंहिंजी जान खे कुर्बान करे थो, उन जे जिस्म मां रत जो कतरो ज़मीन ते बाद में थो किरे, अल्लाह तबारक व तआला उन खां अॻु में उनखे जन्नती बणाए छॾींदो आहे। मौत जी तकलीफ़ूं उनखे कोन महसूस थींदियूं आहिनि। जन्नत में दाख़िला, जन्नत में 72 हूरूं उनखे मिलंदियूं, मामूली अमल न आहे। हिकु ॿियो सहाबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, छा चवण लॻो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं तव्हां खां जिहाद जे बारे में मशवरो वठण जे लाइ आयो आहियां। पाण उन खां बि साॻियो सवाल कनि था, छा तुंहिंजा माउ पीउ जहिड़ा आहिनि? उहो बि चए थो, हाउ मुंहिंजा माउ पीउ जहिड़ा आहिनि। उनखे बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुसन्नफ अब्दुर रज़ाक में रिवायत है, अलज़िमहुमा फ़इन्नल जन्नत तहत अर्जुलिहिमा, वञी इन्हनि जी ख़िदमत कर,
अल्लाह तबारक व ताला माँ पी जे कदमन में खिदमत में ही जन्नत रखी आहे। वञ वञी माँ पी जी खिदमत कर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार इहा तरगीब ॾियारी त माँ पी सां सुहिणो सलूक कयो। माँ पी जी नाफरमानी अल्लाह ताला हराम कई आहे। अल्लाह ताला त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के कुरान मजीद जे अंदर हुकुम ॾेई करे फरमायो, कुल तआलू अत्लु मा हर्रमा रब्बुकुम अलैकुम अल्ला तुश्रिकू बिही शैअन व बिल वालिदैनि ihसाना। ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तू पंहिंजनि उम्मतनि खे चओ, अचो आऊं तव्हां खे उहे शयूं न ॿुधायां जेके अल्लाह तबारक व ताला तव्हांजे मथां हराम कयूं आहिनि। कहिड़ियूं? सभ खां पहिरीं अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक करणु, अल्लाह इहो असांजे मथां हराम कयो आहे। ऐं माउ पीउ जी नाफरमानी इहा बि अल्लाह तबारक व ताला असां इंसाननि जे मथां हराम कई आहे। अल्लाह जा नेक बाना ॾिसो कीअं पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कंदा हुआ, कीअं उन्हनि जी इज़त कंदा हुआ, कीअं वालिदैन सां सुहिणो सलूक कंदा हुआ। सभ खां पहिरीं अचो सूरह मरियम खोलियो। मरियम अलैहिस्सलाम जॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॼावा कौम वटि खणी आई, कौम पुछण लॻी ही ॿार किथां आयो? फाशारत इलैहि, इशारो करण लॻी उन ॿार ॾांहुं। कौम वारा चवण लॻा, कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदी सबिया, ही जेको हंज में नंढड़ो ॿार आहे, खीर पीअंदड़ ॿार आहे, इहो छा ॿुधाईंदो? तूं ॿुधा ही ॿार तो किथां आंदो? ॿार ॻाल्हाइण लॻो, छा चवण लॻो? क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिय्या वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु वऔसानी बिस्सलाह वज़्ज़काह मा दुमतु हय्या वबर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िय्या। ओ नंढड़ो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मां जी गोद में आ, ॻाल्हाइण लॻो, आऊं त अल्लाह जो बंदो आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। अल्लाह मूंखे किताब ॾिनो आहे, अल्लाह मूंखे नबी बणायो आहे, अल्लाह मूंखे बरकत वारो बणायो आहे, अल्लाह मूंखे निमाज़ जी वसीयत कई आहे, अल्लाह मूंखे ज़कात जी वसीयत कई आहे। वबर्रम बिवालिदती, अल्लाह मूंखे इहा बि वसीयत कई आहे आऊं पंहिंजी माउ सां सुहिणो सलूक कयां। केरु आहे? अल्लाह जो नबी आहे, ईसा अलैहिस्सलाम आहे। असांखे इहो पैगाम पियो ॾे, ऐ इंसानो पंहिंजी माउ जी ख़िदमत कजो, मां सां सुहिणो सलूक कजो। साॻी सूरत अॻिते हलो, वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन किताब में इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो कर, सच्चो नबी हुयो। छा चवण लॻो? इज़ क़ाल लि अबीही या अबती लिमा तअबुदु मा ला यस्मउ वला युबसिर वला युग़नी अन्का शैया। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पीउ खे तबलीग पियो करे। पंहिंजो पीउ इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पीउ मुस्लमान न आहे, गैर मुस्लिमा, मुशरिका, तबलीग पियो करे। छा तो चवे? या अबती, ए प्यारा बाबा, लिमा तअबुद, छो तो इन जी इबादत करी? माला युबसिर, जेको ॾिसे बि कोंदो, जेको ॿुधे बि कोंदो, जेको कंहिं बि शइ जी ताक़त नथो रखे, इन जी इबादत छो थो करी? पंहिंजे पीउ खे बुतनि जी इबादत खां, गैरुल्लाह जी इबादत खां रोके पियो, तबलीग पियो करे, पर अखलाक जे दायरे में या अबती, ए प्यारा बाबा। हालांकि पीउ मुसलमान ना है, पीउ मुसलमान ना है, पर बार बार कुरान मजीद के अंदर ये अल्फाज आहिनि, या अबती, ए मुंहिंजा प्यारा बाबा।
पी छा चवण लॻो, ए इब्राहिम माठ कर, चुप कर, वहजुरनी मलिया। ए इब्राहिम जेकॾहिं तो माठ न कई आऊं तोखे पत्थर हणंदसि। वहजुरनी मलिया, घरां खां कढी छॾींदुसि। केॾा सख़्त अल्फाज़ आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ सां प्यारे अंदाज में गुफ्तगू करे रहियो आहे। पीउ सख़्ती सां जवाब पियो ॾे। क़ाल सलामुन अलैक। इब्राहिम अलैहिस्सलाम छा थो चवे, ए बाबा तुंहिंजे मथां सलामती हुजे। पीउ दड़का पियो ॾे, चवे तो माठ कर, पत्थर हणंदो सही, घरां खां कढी छॾींदो सही। ऐं पुटु वरी बि चए पियो सलामुन अलैक, तव्हांजे मथां सलामती हुजे। सअस्तग़फिरु लक रब्बी, आऊं पंहिंजे रब खां तव्हांजे लाइ बख़्शिश ज़रूर घुरंदुसि। माउ पीउ सां ॻाल्हाइण जो अंदाज़ सिखो। इब्राहिम अलैहिस्सलाम खां कीअं पंहिंजे पीउ सां अखलाक जे दायरे में गुफ्तगू करे रहियो आहे। पीउ सख़्त पियो ॻाल्हाए, तॾहिं बि जवाब सख़्ती सां न आहे, नरमी सां जवाब ॾेई रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त माउ पीउ सां नेकी करणु मामूली अजर न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूं जन्नत जो सैर कयो, उते ॿुधा हिकु शख़्स क़ुरान मजीद जी तिलावत करे रहियो आहे। मूं जिब्रील अमीन खां पुछो ही केरु आहिनि? पाण फरमाइनि था ही तव्हांजो सहाबी हारिसा बिन नौमान आहे रज़ी अल्लाह ताला। पाण छा था फरमाइनि, कज़ालिकुमुल बिर, इहा आहे मां सां नेकी, इहा आहे मां सां नेकी, इहा मां सां नेकी जो अजर इहो आहे। अॼु उहो शख़्स जन्नत में आहे। माउ पीउ सां नेकी करणु क्या मामूली नेकी न आहे। माउ पीउ खे राज़ी कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि सां सुहिणो सलूक कयो। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जे अंदर फरमाए तो, इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। ए इंसान, जॾहिं तुंहिंजे साम्हूं तुंहिंजा माउ पीउ पोड़ा थी वञनि या उन्हनि मां को बि हिकु पोड़ो थी वञे, फला तकुल लहुमा उफ, उन्हनि खे उफ बि न चओ। वला तनहरहुमा, उन्हनि खे झिड़क बि न, छिड़ब बि न ॾे। वकुल लहुमा कौलन करीमा, उन्हनि सां ॻाल्हा त नरम लहजे में ॻाल्हा, नरम अंदाज में ॻाल्हा। माउ पीउ सां, माउ पीउ उहे आहिनि जिन तोखे ॼणियो आहे, जिन तोखे निपायो आहे, जंहिं हर शइ जो नालो तोखे सेखारियो। दुनिया में तूं आए, तोखे इहा ख़बर कान हुई ही छा आहे, ही छा आहे, ही छा आहे, ही मथे ते पातल छा आहे, जिस्म ते पातल छा आहे, ही हथ में बदल छा आहे। तो पंहिंजे पीउ खां पुछो ते बार बार, बाबा ही छा आहे, बाबा ही छा आहे, बाबा ही छा आहे। घर में जॾहिं कां ते आयो न, तोखे इहा बि ख़बर कान हुई त ही कां आहे। तोखे पंहिंजे पीउ ॿुधायो, मां ॿुधायो त इहो कां आहे, इहो कबूतर आहे, इहो गेरो आहे, इहा झिरकी आहे, ही दरी आहे, ही दरवाज़ो आहे, ही कपिड़ा आहिनि, ही टोपी आहे, ही वांच आहे, ही मुंडी आहे। तोखे कंहिं सेखारियो? माउ पीउ। अॼु उन माउ पीउ खे तूं थो सेखारीं, अॼु उन माउ पीउ खे फ़ैसिला तूं थो ॿुधाईं त बाबा ईअं कोन थींदो आहे, हीअं थींदो आहे। तोखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर आहे। अॼु तुंहिंजो तजुर्बो छा तुंहिंजे पीउ खां मथे थी वियो? तुंहिंजी एतिरी उमिरि कोन्हे जेतिरो तुंहिंजे पीउ जो तजुर्बो आहे, जंहिंखे तूं फ़ैसिला करणु सेखारींदो। माउ पीउ सां सुहिणो सलूक कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो। जेको माउ जो पिटिल आहे न, उहो दुनिया में त कोन सुधरंदो, पर आख़िरत में अल्लाह उन खां नाराज़।
जिब्रील अमीन उनके बददुआ ॾिनी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन चयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स के बददुआऊं ॾिनियूं कंहिंखे जेको माउ पीउ जो नाफरमान। हत्ता के अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दर फरमायो लअनल्लाहु, अल्लाह तबारक व तआला जी उन शख्स जे मथां लानत हुजे जेको पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत नथो करे, पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक नथो करे, उन शख्स जे मथां अल्लाह जी लानत हुजे। नबी अलैहिस्सलाम छा फरमायो? सलासतुन ला यदखुलूनल जन्नत, टे माण्हू जन्नत में दाख़िल ई कोन थींदा। अल आक़ु लिवालिदै, सब खां पहिरीं माउ पीउ जो नाफरमान। ॿी हदीस में आहिनि सलासतुन ला यंज़ुरुल्लाहु इलैहिम यौमल क़ियामह, अल्लाह तबारक व तआला टिन माण्हुनि ॾांहुं रहमत जी निगाह सां ॾिसंदो ई कोन। उनमें बि पहिरियों माउ पीउ जो नाफरमान, ॿियो हमेशा नशो करण वारो, हमेशा शराब पीअण वारो, ऐं टियों उहो जेको एहसान करे वरी तानू हणे, एहसान जतलाए। इन्हनि टिन माण्हुनि ना अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं रहमत जी नज़र ना ॾिसंदो ई कोन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे चकर फरमायो रग़िम अनफु सुम्मा रग़िम अनफु सुम्मा रग़िम अनफु, उन शख्स जे नक में मिट्टी पवे, उन शख्स जो नक खाक आलूदा थे, उन शख्स जो नक मिट्टी सां मिले। सहाबा पुछनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो शख्स केरु आहे? पाण फरमाइनि था इहो उहो बदबख्त आहे जंहिंजी हयाती में माउ पीउ या उन्हनि मां को बि हिकु जहिड़ो हुजे उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे, अहिड़े शख्स जे नक में मिट्टी पवे। ॿी हदीस मशहूर हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर रसूल ते चढ़िया, हिकु ॾाके ते पैर रखी आमीन चवनि था, वरी ॿिए ॾाके ते पैर रखी आमीन चवनि था, वरी टे ॾाके ते पैर रखी आमीन चवनि था। सहाबा सवाल कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अॼु हर ॾाके ते आमीन चई आहे, छाजे करे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मूं वटि जिब्रील आयो ऐं सभ खां पहिरीं चयईं तबाही बर्बाद थी वञे उहो शख्स, अल्लाह जी रहमत खां परे थी वञे उहो शख्स, ऐं उहो शख्स जहन्नम में दाख़िल थी वञे। कहिड़ो? जंहिंजी ज़िंदगी में माउ पीउ या उन्हनि मां को बि हिकु जीअरो हुजे उन्हनि जी ख़िदमत न करे, उहो शख्स अल्लाह जी रहमत खां परे थी वञे ऐं जहन्नम में दाख़िल थी वञे। ॿियो उहो शख्स जंहिंजी ज़िंदगी में रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे पंहिंजा गुनाह न बख़्शराए, उहो बि तबाही बर्बाद थी वञे। टियों उहो शख्स नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईं था जंहिंजे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरितो वञे ऐं उन जे मथां दुरूद न पढ़े। दोस्तो, माउ पीउ जी ख़िदमत कयो। जेकॾहिं जन्नत हासिल करणु चाहियो था माउ पीउ सां सुहिणो सलूक कयो। जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणु चाहियो था, जेकॾहिं चाहियो था अल्लाह तबारक व तआला तव्हांजा गुनाह माफ़ करे, माउ पीउ सां सुहिणो सलूक कयो। हिकु शख्स आयो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां ख़ता थी वई आहे, अहिड़ी नेकी ॿुधायो, अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंखे करण सां अल्लाह मुंहिंजी तौबा क़बूल करे, मुंहिंजी ख़ता खे मिटाए छॾे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछनि था छा तुंहिंजी माउ जहिड़ी आहे? चए थो न मुंहिंजी माउ जहिड़ी न आहे। छा पोइ तुंहिंजी मासी जहिड़ी आहे? चए थो हा मुंहिंजी मासी जहिड़ी आहे। पाण फरमाइनि था वञी मासी सां नेकी कर, मासी जी ख़िदमत कर, मासी सां सुहिणो सलूक कर, अल्लाह तुंहिंजो इहो गुनाह मिटाए छॾींदो। अल्लाह दुआऊं क़बूल करे थो उन शख्स जूं जेको माउ पीउ सां सुहिणो सलूक करे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था न, टे शख्स बनी इसराइल जेके सफ़र में हुया, रस्ते में तूफ़ान अची वियो, गार में वञी लिकिया, पत्थर अची वियो, पत्थर खे हटाइण लॻा, हटाए न सघिया।
हाणे पाण में मशवरो करण लगा त हर शख्स हिक हिक नेकी पंहिंजी याद करे ऐं अल्लाह का उन नेकी जे ज़रिए अल्लाह का दुआ घुरे। अल्लाह ज़रूर असांजी मुसीबत टारींदो। अल्लाह ज़रूर असांजी मुसीबत टारींदो, असांखे इन मुसीबत मां निजात ॾींदो। हिकु शख्स दुआ घुरण लॻो, ए अल्लाह तोखे त ख़बर आहे आउं ग़रीब मिस्कीन आहियां, बकरार आहियां, बकरियूं चारींदो आहियां। जॾहिं बकरियूं ॿाहिरां खां चारे पंहिंजे घर काईंदो आहियां, सभ खां पहिरीं बकरियुनि जो खीर ॾुही पंहिंजे माउ पीउ खे पियारींदो आहियां। ए अल्लाह हिकु दफ़े आउं बकरियूं चारींदे चारींदे परे निकिरी वियुसि। जॾहिं वापसि मोटियुसि मूंखे देर थी वई, घर पहुतुसि, मुंहिंजा माउ पीउ निंड में हुआ, आरामी हुआ। मुंहिंजा नंढड़ा ॿार खीर जे लाइ रोई रहिया हुआ, खीर खीर करे रहिया हुआ, लेकिन मूं खीर ॾुधो बकरियुनि मां, पंहिंजी औलाद खे कोन पियारियो। मुंहिंजा पुटड़ा, मुंहिंजा बचड़ा कपड़नि में चंबड़ी करे रोई रहिया हुआ, खीर घुरी रहिया हुआ, मूं उन्हनि खे खीर कोन ॾिनो। मुंहिंजा माउ पीउ निंड मां उथिया, मूं उन्हनि खे खीर पियारियो, पोइ पंहिंजनि बचड़नि खे खीर ॾिनो। ए अल्लाह जे करे या नेकी ख़ालिस तुंहिंजे लाइ आहे, ए अल्लाह असांजूं दुआऊं क़बूल कर, असांखे हिन मुसीबत मां निजात ॾे। अल्लाह तबारक व तआला दुआ बि क़बूल कई ऐं मुसीबत मां निजात बि ॾिनी। जेकॾहिं चाहियो था न तव्हांजूं दुआऊं क़बूल थियनि, अल्लाह तव्हां खां राज़ी थिए, अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत ॾे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको शख्स चाहे थो उनजी उम्र वॾी थिए, उनजो रिज़्क़ कुशादो थिए, रिज़्क़ में बि कुशादगी अचे, उम्र बि वॾी थिए, उन माण्हू खे घुर्जे त पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करे, माउ पीउ सां सुहिणो सलूक करे। जेको माउ जो पिटिल आहे न, सही तरग़ीब और तरहीब जे अंदर अवाम बिन हौशिब हिकु रावी आहे, हिकु वाक़ियो नक़ल करे थो। चवे थो आउं हिकु इलाइक़े में हुजां, असर निमाज़ खां पोइ मूं ॾिठो हिकु क़ब्रिस्तान जे अंदर हिकु क़बर खुली वई, उन मां हिकु शख़्स निकितो जंहिंजो जिस्म त इंसान जहिड़ो हो, पर हुनजो मुंहुं गॾ जे मुंहुं जहिड़ो हो। 3 चकर हुन गॾ वांगुरु हिंगूं कयूं, आवाज़ कया, वरी हुन क़बर जे अंदर लेटी पियो, क़बर बंदि थी वई। उन खां पोइ मूं हिकु औरत खे ॾिठो, कंहिं शख़्स मूंखे ॿुधायो त इहा औरत इन शख़्स जी वालिदा आहे। चवे थो आउं माउ वटि वियसि, माउ खां मूं पुछियो तुंहिंजे पुट सां ही मसइलो आहे, क़बर में हुनखे अज़ाब पियो थिए, छाजे करे? चवे थी इन जे करे मुंहिंजो पुटु शराब पीअंदो हो, ऐं हुनखे चवंदी हुअसि अल्लाह खां ड्रिज, केसी ताईं शराब पीअंदे, शराब छॾे ॾे। पुटु चवंदो हो गॾा वांगुरु मुंहिंजो मथो न खा, तूं त रुॻे सॼो ॾींहुं गॾा वांगुरु हिंगी पई। पोइ असर खां पोइ हुन शख़्स जी वफ़ात थी, क़बर में दफ़न आहे। रोज़ उन टाइम असर खां पोइ उहा क़बर खुले थी, उहो शख़्स निकिरे थो, गॾा वांगुरु 3 चकर हिंगूं करे थो, आवाज़ करे थो, क़बर बंदि थी वञे थी। इहो अज़ाब छाजे करे पियो थिए? इन जे करे जो माउ जो नाफ़रमानो। अॼु असीं पंहिंजी दिलि ते हथ रखी सोचूं, असीं पंहिंजे माउ पीउ जी केतिरी ख़िदमत कयूं था। क़ुर्बान वञा मुहद्दिसीन किराम जे मथां, अल्लाह जो कसम आहे केतिरे क़दुरु हुन पंहिंजे माइरनि जी इज़त कंदा हुआ। इब्न शुरैह रहमहुल्लाह अज़ीम मुहद्दिस आहिनि, पंहिंजे शागिर्दनि खे हदीस जो किताब पढ़ाए रहिया आहिनि। वालिदा आई, चवण लगी ए इब्न शुरैह उथी हल हली घर, कुकड़नि खे अन्न ॾे, कुकड़नि खे दाणो ॾे। इब्न शुरैह रहमहुल्लाह पंहिंजो किताब हदीस जो बंदि कनि था, रखनि था, उथी वञनि था, कुकड़नि खे दाणो ॾेई वापसि अचनि था, हदीस जो किताब खोलीनि था, शागिर्द सवाल कनि था
ए उस्ताद तमा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन पढ़ाए रहे आयो, हदीस पढ़ाए रहे आयो, ऐं तव्हांजी वालिदा आई हुन मामूली गाल चई कुकड़िन के हली दाणो ॾे, तव्हां हदीस बंद करे हलिया विया ऐं कुकड़िन के वञी दाणो ॾिनो। शागिर्दनि खे छा चवण लॻो? हदीस पढ़ाइण नफ़िल आहे, मां जो हुकुम मञण फर्ज़ आहे, ऐं नफ़िल जे करे फर्ज़ नथो छॾे सघां। एतिरे क़दुरु हुननि पंहिंजे माइरनि जी इज़त कई, पंहिंजे वालिदैन सां नेकी कई, वालिदैन जी ख़िदमत कई। जेकॾहिं अॼु असीं पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत नथा कयूं न, पोइ सिंधी में हिकु कहावत आहे न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। इहा सची कहावत आहे, इन में को शक न आहे। हर माण्हू खे हर जॻह ते मिसाल मिली वेंदा। जेके माउ पीउ जा नाफ़रमान हुआ न, अॼु उहे पाण धिकनि में आहिनि। उन्हनि जो औलाद उन्हनि जो चयो ई कोन थो करे, उन्हनि जी इज़त ई कोन थो करे। हिकु वाक़ियो तव्हांजे साम्हूं सऊदी अरब जे हिकु नंढड़े इलाइक़े जो हिकु वाक़ियो सबक तौर मौलाना अब्दुल मालिक मुजाहिद हफ़िज़हुल्लाह हिकु नंढड़ो किताब लिखियो, वालिदैन की फरमान बरदारी और वालिदैन की नाफरमानी के सुनहरे वाक़ियात। उन में इहो वाक़ियो नक़ल करियो अथसि। चवे थो हिकु शख़्स हो, पंहिंजी घरवारी जे चवण ते हुनजी घरवारी हुनखे चयो तुंहिंजो पीउ पोड़ो आहे, ॿुढड़ो आहे, सॼी राति खंघे थो, पाण खे बि सुकून कोन अथसि, असांजो बि सुकून तबाह, हिनखे घरां खां कढ। पुट छा कयो? घरां खां त हुनखे कोन कढियईं, हिकु नंढड़ो कमरो हुयो पासे में, उन में रहायईं। कुझु ॾींहंनि में उहो ॿुढड़ो वीचारो वफ़ात करे वियो। पुट दफ़नाए आयो, वापसि मोटियो, हाणे उन कमरे जी सफ़ाई पियो करे। उन जो बि तक़रीबन 7 या 8 सालनि जो पुटु हुयो, 7 या 8 साल जी उमिरि हुई। ॾिठई त बाबा कमरे में सफ़ाई पियो करे, आयो कमरे जे दर ते बि चारों तरफ़ पंहिंजी नज़र खे फिराए, ॾिठई कुंड में हिकु भगल प्यालो पियो आहे। गौर कजो, उन भगल प्याले खे खणी करे पंहिंजे बगल में काबू करे थो। पीउ ॾिसी वरितो, चई पुटड़ा इहो प्यालो मूंखे ॾे, बगल आहे, तोखे लॻी पवंदो, रत वही पवंदई। पुटु चवणु लॻो बाबा न, ही आऊं प्यालो तोखे कोन ॾींदुसि। पीउ चवणु लॻो छो? ही त बगल आहे, कहिड़े कम जो? जी आऊं ही प्यालो संभाले रखां थो, मूं ॾिठो पे त तुंहिंजो पीउ पोड़ो हो न, तो बि ने भगल प्याले में पंहिंजे पीउ खे पाणी ऐं खीर पे ॾिनो। ही प्यालो आऊं संभाले रखां थो, तूं जॾहिं पोड़ो थींदे तोखे बि आऊं इन ई भगल प्याले में पाणी ऐं खीर ॾींदुसि। पुट कहिड़ी तरबियत हासिल कई? पुट कहिड़ी तरबियत हासिल कई त अॼु मुंहिंजो पीउ पंहिंजे पीउ जी जेतिरी इज़त करे थो, आऊं बि पंहिंजे पीउ जी ओतिरी इज़त कंदुसि। घर में त औलाद ॾिसे पियो न त मुंहिंजो पीउ पंहिंजे पीउ सां कीअं थो ॻाल्हाए, कीअं थो हुनखे जवाब ॾे। नंढड़ो ॿार हर ॻाल्हि खे नोट कंदो आहे, हर ॻाल्हि खे। पोइ जेके लफ़्ज़ असांजे ज़बान मां निकिरंदा आहिनि, नंढड़ो ॿार उन्हनि लफ़्ज़नि खे यादि करे छॾींदो आहे ऐं नंढड़े ॿार जो ज़हन फ्रेश हूंदो आहे। हिकिड़ो चकर जेका ॻाल्हि ॾिसंदो आहे या ॿुधंदो आहे न, हुनजे ज़हन में फीड थी वेंदी आहे, सेव थी वेंदी आहे। तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो, खुदारा इहा ई गुज़ारिश आहे सभिनी खे, जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणु चाहियो था, पंहिंजा गुनाह माफ़ करणु चाहियो था, पंहिंजूं उमिरियूं वधाइणु चाहियो था, पंहिंजे रिज़्क़ में बरकत चाहियो था अल्लाह असांजूं दुआऊं क़बूल करे, चाहियो था अल्लाह असांखे क़बर में इज़त वारी ज़िंदगी ॾे,
चाहियो था असांजी आखिरत भली थे, चाहियो था असांखे अल्लाह तबारक व ताला जन्नत अता करे, पोइ माउ पीउ जी ख़िदमत कयो। माउ पीउ जी ख़िदमत वेही जन्नत आ, अल्लाह जी रज़ामंदी आ, रिज़्क़ जी बरकती आ। जंहिं माण्हू जे मथां अल्लाह तबारक व ताला जी लानत वसे, ॿुधायो उहो माण्हू सुकून ॾिसंदो? उन जे घर में बरकत ईंदी, उन जे रिज़्क़ में बरकत ईंदी, उन घर मां कॾहिं बीमारियूं ईंदियूं, उन घर मां कॾहिं परेशानियूं ईंदियूं? उहो माण्हू कंहिं न कंहिं परेशानी में लाज़िमी मुब्तला हूंदो। छाजे करे? माउ पीउ उन जा नाराज़ आहिनि, राज़ी न आहिनि। राज़ी हुजनि त उन जे लाइ दुआऊं कनि। माउ पीउ खां दुआऊं वठो। माउ पीउ दुआऊं तॾहिं ॾींदा जॾहिं माउ पीउ जी ख़िदमत कंदो, तॾहिं माउ पीउ दुआऊं ॾींदा। माउ पीउ जो चयो न मञींदो, ख़िदमत न कंदो, कीअं तव्हांखे दुआऊं ॾींदा? तंहिं करे कंहिं चवण वारे चयो हो न, कंहिंखे दुआ जो चओ न, तूं अमल अहिड़ा कर जो हर को ॾिसी तोखे दुआ ॾे। जेको माउ पीउ जी ख़िदमत कंदो न, दुनिया में अल्लाह तबारक व ताला उन जी हिफ़ाज़त बि कंदो। कीअं तो अल्लाह हिफ़ाज़त करे? जेको माउ पीउ जी ख़िदमत तो करे, अल्लाह उन जी कीअं तो हिफ़ाज़त करे? वाक़ियो ॿुधी चुका आहियो, तूफ़ान अची वियो, परेशान थी विया, लेकिन अल्लाह नजात ॾिनी न। 3-4 साल अॻे जो वाक़ियो आहे। मूं वाक़ई ते वीडियो ॾिठो, नेट ते वीडियो ॾिठो। हिकु नौजवान शख़्स, हुनजो एक्सीडेंट थियो, कार में हुयो, कार खे बाहि लॻी वई, सड़ी वई सॼी कार। हमरा के किथे रोंड बि कान आई, हमरा के किथे रोंड बि कान आई। जॾहिं पुलिस वारा आया, नुमाइंदा आया, पुछण लॻा कहिड़ा अमल आहिनि तुंहिंजा? कार सां अहिड़ी हालत आहे जेको बि ॾिसंदो केरु यकीन ई कोन कंदो त हमरा बचो आहे। कहिड़ी नेकी आहे? चवे थो का नेकी कोन्हे, घरां खां निकितो आहियां, पंहिंजी माउ खां दुआऊं वठी पोइ निकितो आहियां। माउ पीउ खां दुआऊं वठी पोइ निकिरो। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे, अल्लाह तबारक व ताला असां सभिनी मुस्लमाननि खे वालिदैन सां सुहिणो सलूक करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।